हाज़रीन दोस्तों, अज पहिरियों दफ़ो मां तव्हांजे साम्हूं पेश पियो थियां सुंदरानी स्टूडियो, मोहन सुंदरानी उनजे स्टूडियो में तव्हांजे लाइ रिकॉर्डिंग कयां वेठो। तव्हां अॻु में त मुंहिंजूं जेके बि कैसेटूं निकितियूं ऑडियो वीडियो सभिनि खे तव्हां सुठो सहकार ॾेई करे ऐं मूंखे पंहिंजे कुलनि ते चाढ़ियो। पर अॼु दोस्तों हे सुंदरानी स्टूडियो जे सदके वरी तव्हांजे साम्हूं पेश आहियां। माण्हू मूं मां उम्मीद रखंदा आहिनि, जीअं डॉक्टर वटि वेंदा आहियूं त हिन उम्मीद सां भई हिन डॉक्टर वटि वेंदासीं त असीं ठीकु थी वेंदासीं, या ट्यूशन ते ॿार खे मोकिलींदा आहियूं त भई हिन टीचर वटि जे करे मोकिलियोसीं त असांजो ॿारु पहिरें नंबर में पास थींदो। त अहिड़े नमूने सां मुंहिंजो बि सालनि खां सुपिनो हो टी सीरीज़ खां पोइ त भई हिकु दफ़ो हिन पंहिंजे सुंदरानी भाउ सां गॾु कमु कयां। अॼु उहो मौक़ो मिली वियो आहे। मां त चवंदो आहियां कंहिंसां बि नथो पुॼी सघिजे, ऐं पर ख़ासि करके भई ज़ाइफ़ुनि सां त माॻ ई नथो पुॼी सघिजे। ज़ाइफ़ुनि सां त भॻवान बि न पुॼी सघियो। माण्हू मूंखां पलव पाराईंदा आहिनि, पर माण्हू त पलव पाए बा छा जो जी पलव पाए त मूंखे एतिरी शक्ति भॻवानु ॾे जो मां घटि में घटि ॿियो कंहिंसां न त पंहिंजी घरवारी सां पुॼी सघां। अड़े मुचो जॾा जीव ख़ुदि भॻवानु न पुॼी सघियो पंहिंजे घरवारीअ सां, ऐं तूं वरी घरवारी सां पुॼण जी तो ॻाल्हियूं करे। हाणे पलव त पारायो अथई, पलव त पाईंदो, पर इहो पास कोन थींदई। चए पोइ 100 रुपया वापसि मुंहिंजो पिणे आहिनि जा हिते रखिया अथई, बाचे अथई, इहे मुंहिंजा थी विया। यार पलव त पाए, पोइ भॻवानु मूं पलव पातो त भॻवानु ॿुधी कीअं? भई मायुनि सां पुॼण लाइ मर्द जी त जाइ कोन्हे, छो जो मायुनि खे वरदान मिलियल आहे त भई कॾहिं बि तव्हां सां तव्हांजो मर्द न पुॼी सघंदो। पर मायुनि सां पुॼण लाइ भॻवानु वरी मायूं ई पैदा कयईं। हा, जीअं केॾी महिल मां मुंहिंजी घरवारी खे चवंदो आहियां, जया मुंहिंजो 15 ॾींहंनि जो टूर आहे, मां 15 ॾींहंनि खां पोइ 16 ॾींहं ईंदुसि। पोइ चवंदी माना 15 ॾींहं वरी अची मुंहिंजो रतु पीअंदे। ए मां त चवां थी एॾे ई हुजनि बूथ, मुंहिंजे पासे हुजनि पुठ। पर रुगो कम वारी न माई केॾी महिल चएसि, बहन जी मैं 3 दिन नहीं आऊंगी। पोइ ॾिसो कीअं था डंतड़ पइजी वञनिसि, ॼण माइट ई मरी वेंदसि। क्यों मुई क्यों नहीं आएगी? हाँ क्यों नहीं आएगी? हाँ तू यके 3 दिन नहीं आएगी? अरे पिछले महीने मैंने तेरा पगार भी बढ़ाया, 2.5 का सीधा 4,500 किया। तेरा छोरा बीमार पड़ा, उसका इलाज मैंने किया, मैंने तेरे से पैसा लिया, और तू यके 3 दिन नहीं आएगी। मां त बूथ ते रुमाल रखी पियो खिलंदो आहियां, ख़ुशि थींदो आहियां। अहिड़ी आत्मा ठरंदी आहे, मुंहिंजो वाह मुंहिंजा कुदरत वारा, को त अहिड़ो आतंकवादी पैदा कयईं जेको हिन हिजबुल मुजाहिदीन जया सां पुॼी वेठो आहे। दादा हक़ीक़त अथव। ऐं मां त चवां थो पुॼण जी कोशिशि बि छो कयूं जॾहिं ख़बर आहे पुॼी कोन सघंदासीं। छो जो मायुनि वटि जवाबु कहिड़ी बि ॻाल्हि जो हीअं बूथ ते जीअं न खांखारो पियो हूंदो आहे, तीअं खांखारे वांगुरु हिते चंबड़े ई पियो हूंदो अथसि। कुझु बि तव्हां सुवाल कयो गूगल में अञा टाइम लॻंदव ॻोल्हण में, हुनखे टाइम ई कोन लॻंदो। उहो त बसि खांखारो आ थू उछले खणी छॾींदी, इहा कोन सोचींदी त धणी लिंपजंदो किथां। नथो पुॼी सघिजे था। ऐं मां त चवां थो तव्हां कोशिश बि न कयो, छो जो मां घणेई लोढ़े चुको आहियां, 36 साल खां लोढ़ियां पियो, ऐं इन करे सुहिणी सलाह ॾियां थो। ऐं मायुनि सां ख़ासि करके उन्हनि ॾींहंनि में त तव्हां पंगो वठिजो ई न। जिन ॾींहंनि में ताज़ी पेकनि मां घुमी आई हुजे, माना पेकनि जो रंग अञा चढ़ियल हूंदो, नाग कोन 12 महीने में हिकु दफ़ो खल मटींदो आहे, त हीअ बि खल मटे ईंदियूं आहिनि। त उन्हनि ॾींहंनि में अञा उन्हनि ते उहो जेको आहे सो सुरातन चढ़ियल हूंदो आहे। या त वरी जिन ॾींहंनि में घर में का कम वारी न ईंदी हुजे, उन्हनि ॾींहंनि में बि पंगो माॻई न वठिणो। हा, न त ॿुआरा बासण तव्हांखे ई करणा पवंदा। हक़ीक़त अथव। तव्हां मां चवां थो कहिड़ो ई मर्द मराठो हुजे, 15 मर्दनि सां बाज़ार में अकेलो मुक़ाबिलो करे ईंदो, 4 ठोंशा खाई ईंदो, 2 हणी ईंदो, पर घर में हिकु माई सां नथो पुॼी सघिजे। ॿाहिरि बाबो, घर में गाबो। ऐं ख़ाली मां थोरी गाबो आहियां, मां त ॾिठो आहे जेके बि मर्द आहिनि दुनिया जो ज़ात मर्द घर में आहे माना गाबो, ऐं गाबो थी हलण में ई मज़ो आहे। ऐं कन बि कहिड़ो ज़ुल्म थियूं, अचनि नयूं पहिरीं त लूलो ठाहिनि मर्द खे। हा भई पेस्ट बि हेॾा हीअ हणिजो, ऐं बुर्श ते पाण पेस्ट रखी ॾींदी। ए जिन को हिन जे मथां खां केसर विधी अथई।
आहे त जहिड़ी बि हूअ पेस्ट तहिड़ी हीअ, पर न कच्छो गंजी बि जेको जया कढी ॾे सो पायां, वॻो बि जेको जया टंगे ॾे सो पायां। पोइ अहिड़ो लूलो ठाहे असांखे, पोइ वरी पछाड़ी 6 महीने खां पोइ पाण ई चवंदी हेॾा तव्हां अॻे जहिड़ा किथे रहिया आहियो, ए जिन्नतो मूंखे अॻे जहिड़ो रखियो किथे आ। कुल मिलाए दोस्तो मूं त इहो नोट कई आहे ॻाल्हि, ज़िंदगीअ जी इहा सचाई आहे त मायुनि सां न पुॼी सघिबो ऐं न पुॼण जी कोशिशि कबी, छो जो इन्हनि खे वरदान मिलियल आहे। तव्हां रुगो 10 मिंट लेट थियो, 15 मिंट लेट थियो, केॾी रुगो अधु कलाक लेट थी ॾिसो, दुकान तां तव्हां 10 बजे ईंदा हुजो, घर हिकिड़े ॾींहुं रुगो 10:30 बजे अचो। हा, पोइ जेके 30 मिंट हूंदो न, 30 मिंटनि में घटि 30 फ़ोन ईंदव। मोबाइल आहे न, इहो मोबाइल कोन हुयो, इहो ॼण मर्दनि जो मंगल सूत्र आहे। जीअं तव्हां घर में पर्स भुलिजी वेंदा हो, तव्हांखे केरु यादि कोन कराईंदो, पर जेकॾहिं न मोबाइल भुलिजी विया त मथां उछले भणंदव, चए हेॾा ही त खणी वञ, छो जो ख़बर अथसि इहो ई त मुंहिंजो जासूस आहे, इन मां ई त ख़बर पवंदी त सरगी आहे किथे। एॾियूं पकियूं, एॾियूं मज़बूत, हा, पर ॿिए पासे दोस्तो इहा बि ॻाल्हि त आहे, उन्हनि खां सवाइ त कम बि कोन थो हले न। हा, सरे थी 8 ॾींहं रुगो वेंदी आहे पेकनि में, ॼण असीं निंधड़का थी वेंदा आहियूं। ईअं लॻंदो आहे बिल्कुलु निसहाय थी विया आहियूं, ईअं लॻंदो आहे ॼण बिल्कुलु असांजी दुनिया लुटिजी चुकी आहे। हा, 8 ॾींहंनि में त अहिड़ी हालत करे छॾींदियूं आहिनि। पर जेॾीमहिल हा, ऐं वरी हिकु दफ़ो त मां त चवंदो आहियां स्वतंत्रता जा ॾींहं मुंहिंजे लाइ उहे ई हूंदा आहिनि जिन ॾींहंनि में जया पेकनि में हूंदी आहे। हिकु दफ़ो मुंहिंजे छोकिरे पुछी, चई पपा हीउ स्वतंत्रता दिवस कॾहिं ईंदो आहे? मुंहिंजो जॾहिं माणे पेकनि में वेंदी आहे। हक़ीक़त आहे यार, खिलण जी ॻाल्हि कोन्हे, हिते आंटा सड़िया पिया आहिनि, माण्हू किथे त जेको आहे सो दिलि खोलींदो। वञे हितां पेकनि में त हितां सुञ कंदी वञे, भींग भाणा, हा, अॻो पोइ ॿुहारा ॾेई वेंदी, वरी हितां खणी वेंदी 8 हड़ूं त मोटंदी त 24 हड़ूं आड़े पाड़े वारनि जूं बि खणी ईंदी। हाणे 24 नंग उहे 2 ॿार 3 जया, माना 27 नंग लाहिणा, 2 मिंट गाॾी ॿिए आश्रम एक्सप्रेस। मूंखे फ़ोन करे छॾी मुंहिंजे साले, चई अचेव थी फलाणी गाॾीअ में लाहिजोसि। हाणे मूं त चयोमांसि, मुंहिंजो चइजांसि त सामान पहिरीं दर ते अची रखे, सामान खे त हीअं उछलींदो वियुसि 2 मिंट पूरा थी विया, गाॾी हलणु लॻी। पहिरीं त मूं 2 ॿारनि खे जेको आहे सो खयो, रखियो मान, वरी जया एतिरे में गाॾी हली, जया खे त बसि ईअं ॿाह में हथु विझी ढिड़िंग झटको ॾिनोमांसि। मुंहिंजो इन बहाने को जिंद छुटी वञे, पर दा जिंद त कोन छुटी, पर सड़ी हीअं छिकबो आहे, किरी पवां त मुंहिंजो किरी ईअं त कोन, रुगो सदाईं ॻाल्हियूं कंदी आई। चई तव्हांजी मर्ज़ी छा आहे? माण्हू आहियो केरु आहियो? अरे हू ॾिसो साॻियो तव्हांजो दोस्त, हा, हे लखी सुंदराणी, हा, उहो बि त माण्हू आहे न, तव्हांजो ई दोस्त आहे न। चवंदा मुंहिंजो दोस्त आहे। मूं चयो पोइ मां छा कयांसि, दोस्त आहे त। चई ॾिसो उनजी घरवारी वञे वेठी, गाॾी इहा ई गाॾी केतिरो परे निकिरी वई आहे, पर ही बसि हीअं पियो चुमियूं ॾींदो अचेसि। मूं चयो जिन इहो सोच त हुन जी मुसीबत टरी आहे, मुंहिंजी त मुसीबत मुंहिंजे मथे ते अची पई आहे। हाणे किरी आई तूं त हाणे हू त ख़ुशि थींदो न, इन करे चुमियूं ॾे पियो।